मोरो मां रिपोर्ट कर रहियो आहे रिज़वान अली जुमानी। मोरो SHO अली अकबर खोखर जी दबंग कार्रवाई। कुछ ॾिहाड़ा पहिरियां गुल मोहम्मद मीरासी के क़त्ल कंदड़ मुख रूपोश जवाबदार सदाम हुसैन वलद शाहनवाज़ मीरासी के 30 बोर पिस्टल समेत गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदार मथां मोरो थाणे ते क़त्ल जो केस पिणु दाख़िल कयल हो, जेको गुनाह नंबर 364/2025 ऐं कलम 302, 324, 114, 148 ऐं 149 PPC तहत में घुरिबल हुयो। गिरफ़्तार जवाबदार सदाम हुसैन मीरासी खां जांच दौरान हिकु गैर क़ानूनी 30 बोर पिस्टल ऐं हिकु मैगज़ीन हथ कयो वियो आहे। हथ आयल हथियार जो केस गुनाह नंबर 389/2025 ऐं कलम 24 सिंध आर्म्स एक्ट 2024 तहत दाख़िल कयो वियो आहे। SHO मोरो जी अहिड़ी दबंग कार्रवाई थियण ते क़त्ल थियल गुल मोहम्मद जे वारसनि में ख़ुशीअ जी लहर छाइजी वई ऐं SHO मोरो खे दुआऊं करे रहिया हुआ ऐं चई रहिया हुआ त मोरो शहर खे अहिड़नि दबंग ऑफिसरनि जी सख़्त ज़रूरत हुई ऐं अहिड़नि पुलिस ऑफिसरनि सां शहर में अमान जी सूरत हाल पैदा थी सघे थी।